एक बार मोहन शास्त्री जी वया काडे कीर्तन करण, उन सां गॾु ढोलक वारो हमेशा गॾु हूंदो। ॿई ॼणा वया, 100-150 किलो उन्हनि जो वजन हूंदो। बढ़िया घोड़े वारे खे टांगे वारे खे चऊं भैया वठी हल फलाणे जगह ते असांजो कीर्तन आहे। तो घोड़ो वारो जेको टांगे वारो हीअं ॾिसेनि पियो उनखे, छा थो ॾिसे भाई? चई ॾिसां थो तव्हांखे अॻिते विहारियां की पोइ हिते? चई तुंहिंजी मर्ज़ी, विहार त सही जाते विहारींदे। चई तव्हां अॻिते वियो त घोड़ो मथे न थी वञे। वरी संतनि खे अॻिते विहारी, ढोलक वारो पोइ हिते वेठो। ये असांजो विक्की पतलो दुबलो, हाँ असांजो वजन 1.5 गुनो। हाणे उहे महात्मा वेठा अॻितों, ऐं जीअं उहो तांगो हलियो, हाणे संत कंवरराम धर्मशाला खां निकितो, अञा गेट ते निकितो त हू टांगो बीह रहियो, घोड़ो बीह रहियो। चई भैया घोड़ो कीअं बीह रहियो? चई बीहो काई ॻाल्हि न आहे, हाणे स्टार्ट थो कयां। उहो टांगे वारो लथो ऐं वञी करे हीअं हीअं करणु लॻो, नचणु लॻो। मोहन शास्त्री चयो मां हैरान थी। वरी जीअं नची आयो, वरी वेठो त वरी घोड़ो अॻिते वधियो, वरी अञा वधियो अॻिते, मेन रोड ते पहुतो त वरी घोड़ो बीह रहियो। चई भैया त वरी बीह रहियो। चई तव्हां चिंता न कयो, तव्हां वेठा हुजो। वरी वियो ऐं हीअं भंगड़ा कई, उते वञी करे थोरो हीअं आङुरियूं खणी करे नचियो, टुबकियूं लॻाई, वरी वेठो त वरी घोड़ो अॻिते वधियो टांगो। वरी अञा थोरो सो अॻिते पहुतो, अञा साध संगत जी हे नंदू भैया बंगले वारा जेके उन्हनि जे घर जे ॿाहिरि पहुतो त उते वरी घोड़ो बीह रहियो। मोहन शास्त्री चयो पागल माण्हू, तू नचंदो नचंदो वेंदे असांजा कीर्तन ते टांगे में ही थी वेंदा पूरा, तू करे छा थो पियो? तू टांगे ते वठी तो हलिया, तुंहिंजो नाच ॾिसण वेठा आहियूं। चई बाबा जी शांत रहो, तव्हांखे पतो कोन्हे घोड़ो न आहे घोड़ी आहे। कि असांखे छा करिणो आहे, घोड़ो हुजे या घोड़ी हुजे? चई घोड़ी आहे जेकी शादीअ में वेंदी आहे। चई पोइ शादीअ में जेसि ताईं नचनि कोन 4 माण्हू त अॻिते न वधंदी आहे। हिनखे आदत थी वई आहे, 4 माण्हू नचंदा आहिनि पोइ इहे पेर खणंदी आहे। इन करे जेसि ताईं मां 15 बार नचंदुमि कोन, इहे अॻिते न वधंदव। हरे राम। तॾहिं मोहन शास्त्री चयो असांखे प्रभु जी कृपा सां ज्ञान आयो कि हिकिड़ी जानवर खे बि अगरि आदत थी वञे त उहा आदत सां मजबूर तो थी वञे। असां त वरी बि इंसान आहियूं, असांखे अहिड़ी नाम जपण जी आदत छो न आहे? असांखे प्रभुअ जे यादि करण जी आदत छो न आहे? असां बि ॾींहं राति उनखे यादि कयूं, कीर्तन कयूं, चओ राधा। रा चवण सां भॻवानु प्रेम ॾींदा आहिनि, धा चए त पोयों घुमंदा आहिनि, मतां वंश मोर थी वञे। यो राधा उपनिषद में लिखियल अथव, ठहियल ठाहियल ॻाल्हियूं कोन्हनि भई।